अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु। ही जंहिंजो 100 रुपया उनखे पहुचायो। डुकर जो दौरा न तो वरी मां न खीसे में विझां। अल्लाह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व हबीबना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इक़्तरब लिन्नासि हिसाबुहुम वहुम फ़ी ग़फ़लतिन मुअरिज़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ। पहिरीं शाबानुल मुअज़्ज़म 1443 हिजरी अवां जे ॻोठ हाजी माशी चाचड़ में इन कच्चे जे इलाके में ही दीन जो कुरान जो जलसो मुनक़िद थियो आ। अल्लाह करीम अवां समूरन जी हाज़िरी मेहनत ख़िदमत ताउन ख़ैरात क़बूल फरमाए। दुनिया जे जहान में असां आया हूँ कहीं वडे मकसद जे लाए। फसल आबाद करणो, पोखाई करणो, मजदूरी करणो, वहवार वापार कारोबार करण, इहो असांजे जिंदगीअ जो मकसद नाहे। ये सब दरमियानी कम आहिनि, मकसद ॿियो आहे। तवज्जो आहे न साईं? अवां समूरन जो तवज्जो आहे। अल्लाह अवां खे बरकत करे। आमीन जो समूरा। उन मकसद के समझण लाइ ही जलसो थियो। पंहिंजी दिल में इरादो कयो तो कुरान पाक के बुधी करे, कुरान जे फैसलन के मञे करे उन ते अमल कंदासीं। अल्लाह से फरमायो इक़्तरब लिन्नास हिसाबुहुम वहुम फी ग़फ़लतिन मुअरिज़ून। वो ॾींहुं, उहा घड़ी, वो वक्त इंसानन जे वेझो पियो अचे जंहिं ॾींहुं इंसान जे पूरी ज़िंदगीअ जो हिसाब थींदो। हिसाब वठण वारो केरु हूंदो? चओ समूरा। हाणे लहंदा फसल, कणका लहंदियूं, कुड़मिन जा ज़मींदारनि जा हिसाब थींदा। उहे पंहिंजो सॼो रिकॉर्ड ऐं बुक पंहिंजे साम्हूं रखंदा। वरी जातों ॿिज भाण खया आहिनि उहे जुदा पंहिंजे
रिकॉर्ड के संभालींदा त हाणे कुड़मिन जो फसल लहे थो घणो रहियो घणो बचो ये सब मामला थींदा इन हिसाब ते असांजी नज़र आहे पर हुन हिसाब ते नज़र न आहे जॾहिं मिट माइट पूरे मोटंदा उते जेको मामलो थींदो उन जे लाइ केतिरो सोचो आहे ऐं दुनिया में त अञा चालाकी भी हले थी जेको वॾो होशियार आहे वो एतिरो माण्हुनि खे धक थो पटे ज़मींदारनि भी चाड़े लेखो कयो हूंदो सेठनि भी चाड़े बिल हया हूंदा वरी कुड़मी भी अॼुकल्ह घटि न आहिनि इंशाअल्लाह उहे बेड़ो बड़धक ॾींदो न जो हो भी कन मटींदा सब धुरियूं पंहिंजी जगह ते वरा विझूं वेठियूं आहिनि पर जेको हिसाब कुरान तो दसे त जिंदगी जो थींदो उन हिसाब में न डाठ मुड़सी हुंदी न गलत बयानी हुंदी न कंहिंजे मथों का गाल तिफी वेंदी जो वो हिसाब अल्लाह पाक जे तरफों हुंदो इंसान ज़ात जो थींदो शाहिदी तौर उन जो अमाल नामो भी ईंदो उन जा उज़वा भी ॻाल्हाईंदा मलकुल मौत भी गवाही ॾींदो अॼु मूंखे इहो वाइज़ करणो आहे जेतिरो वक़्तु मिलियो इंशाअल्लाह मां बयान कंदुमि तव्हां साथ ॾींदो न मानड़ी खाधी अथव माना ॿई हिकिड़े ई खाते अल्लाह से बरकत कंदो अल्लाह सलामत रखंदो ॾिसूं था रोडनि ते कंहिंजी ट्राली वञे थी न कमंद जी तव्हांजो त ढो हूंदो हर कंहिंखे पंहिंजो हूंदो ईअं माण्हू चिंबड़िया पिया आहिनि ॼण पोखी उन्हनि जे वॾनि आहे बस खाइणो आहे कंहिंजी शइ आहे कंहिंजी न आहे बस अंदर पेट में पहुचाइणी आहे भली बुख भरम जी शलन निशान हिकड़ो ही लुकम हुजे गिरो अणबो हुजे या सणबो बसरन सा हुजे या दाल सा वो हलाल वारो गिरो तुझे हराम जे कुकड़न ऐ हराम जे तितरन ऐ हरणन को मथे आ अजीजो नौजवानो कुरान पाक में अल्लाह से फरमायो इक़्तरब लिन्नास अज त असां मौत ही विसरियो अज त असां क़यामत ही विसरी वई आहे अज त असां वो हिसाब भी विसरियल आहे त कोई हिसाब थींदो नौजवान भी ॿुधो पोड़ा भी बुधो अमीर गरीब भी बुधो ऐं ही फैसलो कयो तो कुरान जो सच्चो फैसलो मञींदासे भी अमल भी कंदासे बनू सोरण कंहिंजा खाता बणाइण परायु शयूं रात जे उंदाई में खणी अची पंहिंजे घर में रखण कंहिंजो दर टपी उन जी का शइ खणण ऐं उहा फबाए छॾण इहे सभु शयूं अॼु 2 मिंटनि 5 जे लाइ करे त सघे थो पर सुभाणे जॾहिं ओघराई ॾिनई ऐं उते मामिलो थियो त पोइ ॾियण लाइ त कुझु कोन हूंदी मुंहिंजा मिठा अजु कहीं शइ किरे मोटरसाइकिल तो लम ॾेई हुआ सॼी गोथरी बगल में करे और घर तो मोटी चे मुर्गी वठी आयो आ बसर टमाटा भी आने रजो त खाऊं मालिक कट तो अचे वा तू त का शइ न ॾिठी न मुंहिंजा सही मां त कुझु बि कोन ॾिठो हाणे पराई शइ जे करे घर जा नंढा वॾा ॿार खाईंदा त इहे वॾे हूंदे सुठा वलीअ थींदा न पो भजंदा ईंदा मोल साहब पानी जो ढुक तो पड़ी दे छोरो नंढो चंडो बुझा तो दे बुझा न दी बियो मस्जिद ॾेखारे जो बूट आराम जो जोराब आराम जा चोलो आराम जो मोटरसाइकिल आराम जी फ्रिज आराम जी वॉशिंग मशीन आराम जी सजो सामान हराम जो हाणे मुल्लो फूक न दे सजो फाटी पवे छोरो तवारो न सुधर और ज़ाल मुड़स रात जो वेही चवंदा मुल्लन जे भी झाड़ में असर कोन आई पाण त जंडीअ तो लथल आहिनि ॿई पर मुल्लन जे झाड़ में असर कोन अल्लाह तां के सलाम पहिरियों दफ़ो आयो आदे मोहम्मद साले के चए मूंखे यादि न तो पे आयो त ॾाढो इलाके में साईं वारनि जे जलसे में भी मां हुयो घोटकीअ में पर हिते तव्हां जी ज़ियारत थियणी ही नसीब हो अल्लाह से सबूरन तो अचण क़बूल फरमाए अज इरादो कयो त सब कंहिंखों घुरंदासे
इहो कम मौलाना जानवर जो आहे। साईं इनायतुल्लाह वॾो आलिम हाणे थोरो तारुफ़ थियो, कराची जे मदरसे जा फारिग़ आहिनि, मुखों इल्म में मथे आहिनि। मां अवां खां पुछां थो इहो मीन जानवरनि गॾ कुते जो कमु आहे। कंहिं पोख में चको आहियूं, काथों का शइ खाधऊं, इहे ॿकरियूं ढोर गॾ कुतनि जो कमु आहे। माण्हू बि जेकॾहिं इन जानवरनि वांगुरु हुतों पटे हुनजी खणे त पोइ फ़र्क़ु छा नालो अथव तव्हां बि चाचड़ो? अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। हे उज़ैर अहमद नालो अथसि, जंहिंखे अलाह से 100 साल निंड ॾिनी। अलाह ख़ुशि रखे। हाणे बि न, हाणे इंशाअल्लाह सुजाॻ आहे, अलाह से बरकत कंदो सभिनी खे। ये बीठल भला वेहो नथा। अलाह दुरूद शरीफ पढ़ो ॾाढा अलाह। इंशाअल्लाह मां कोशिश कंदुसि जेसि ॿियो आलिम अचे तेसी ताईं बरपो जेकॾहिं वक़फ़ो थी वियो त साईं जो बयानु थींदो। क़ुरान जो फरमाए इक़्तरब लिन्नास। हिकिड़ो वाक़ियो आलिम लिखियो आहे त के बादशाह जे वज़ीर पंहिंजे राज मां कंहिं माण्हूअ जो ढोर ज़ोरी कहराए पंहिंजे पुट जे शादीअ में कोराए ऐं गोश्त करे माण्हुनि खे खाराए। ग़रीब वेचारे जी पहुच कोन हुई, पर सदमो ॾाढो हुयुसि। हिक हिक खे चवंदो हो त मां छा कयां। पोइ कंहिं माण्हू चयसि त बादशाह सलामत महीने अध में हितां गुज़रंदो, ओ जेको पाणीअ जी नहर आहे न, वाह उते पुल पियल आहे, इन पुल तां हर हाल में गुज़रंदो। तूं अॻु ॾेई बीह जाए, रड़ियूं बड़ियूं कजाए, पोइ मन कुझु थी पए। उहो वक़्तु आयो त ही बि अॻु ॾेई बीह रहियो। बादशाह जो वॾो काफ़िलो पियो अचे, गुज़रियो त हिन रड़ियूं कयूं, आवाज़ कयो, बादशाह बिहारी सवारी वा केरा चइसि अलाए केरा, को ग़रीब आहे दाही आहे वठी आयो, अबा ॾे ख़बर। चइसि ॿियो ख़ैर, तव्हांजे हिन काफ़िले में जेको फलाणो वज़ीर आहे उन मुंहिंजो ढोर काहे कोई छॾियो आहे। मां तव्हां ॾे दाह खणी आयो आहियां त हिन पुल ते हिसाब ॾींदव या हुन पुल ते? वारे ग़रीब तुंहिंजा जुमला। हाँ जी, वो पुल समझी वो पुलियूं हिते पहुंदियूं आहिनि न वाटरनि ते वाहनि ते, हीअं हूंदियूं आहिनि पुलियूं। उहो पुल वरी हीअं आहे। हे पुलियूं आहिनि 12 फुट 20 फुट 15 मोकर। वो तरार खां ए वार खां सनी आहे, तरार खां तिखी आहे, उतां गुज़रणु थींदो। पोइ इहे परावा माल, यतीमनि जा माल, अंधनि मंडनि जा माल, इहे जेके चोरियूं चकारियूं करे खाऊं था न, पोइ इहे माण्हू कीअं मथे चढ़ी सघंदा? वॾो हिसाब जो ॾींहुं आहे। अलाह रहम करे समूरनि ते आमीन। अॼु असां ॾिसूं पिया मुल्क में मस्जिदूं महफ़ूज़ कोन, मदरसा का जगह महफ़ूज़ कोन्हे। जनाज़े में वञ त मोबाइलियूं कढी था वञनि, जलसनि में वञ त मोबाइलियूं कढी था वञनि। कुझु ॾींहं अॻु में तव्हांजे ज़िले में हिकिड़ो जलसो हो, साईं ज़बीउल्लाह, अलाह बरकत करे, को बटू हेॾे रखी आयो, निकितो जो त बटू ई कोन्हे। हा, मां भी उन जलसे में गाड़ीअ जा कागज़ कार्ड ॿियो टियों सभु पैसा। मां वरी खिली साईं खे चयो, मां साईं हाणे पैसा त तव्हांखे ॾहूण मिलंदा, मुरीद बाक़ी हाणे कार्ड इहो अलाह ॼाणे तव्हां ॼाणो। हाणे इहा कहिड़ी ज़िंदगी आहे? कंहिंजे खीसे में हथो हणणो, का शइ कढणो, का शइ खणणो, या घणा ॾींहं खाईंदो तव्हां ॿुधायो? हराम जो माल त को घड़ी भी न हलंदो आहे। अल्लाह करीम फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह, ईमान वारो डिजो अल्लाह खां। कंहिंखां? तू जंहिंजी शइ खई या चोरी कई उनखे त ख़बर न पई, पर अल्लाह खे उनखे त ख़बर। ऐं क़यामत में पत्थर थींदो, ऐं पत्थर कीअं थींदो? क़ुरान पढ़ो, क़ुरान पढ़ो बाबा, जवाब ही नथा। अल यौम नख्तिमु अला
अफवाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम। सूरत यासीन सिपारो 23। अल्लाह पाक फरमायो अमालनामा भी ईंदा, सब दफ्तर भी ईंदा, पर उन इंसानन जा हथ भी ॻाल्हाईंदा, अखियूं भी ॻाल्हाईंदियूं, ज़ुबान भी ॻाल्हाईंदी, पैर भी ॻाल्हाईंदा त हे रात जो चोरीअ ते हलियो, हिन बकरियूं कढियूं, हिन पराओ गाहु लुयो, हिन परावा सामान खया, हथन सां कढियई, शामिल लिखियल सही ना तुला शामिल लिखियल। मां जो कुरान जो वाइज़ करण आयो आहे। अब हेॾो न ईंदे चाचड़ साहब हीअं थी वे त हेॾो जेके कुंड ते वेठा आहिनि इहे बि असां हिक ॿिए खे ॾिसूं। अल्लाह बरकत करे तव्हां सभिनी जो अचणु वेहणु क़बूल फरमाए। न कयो बाबा साईं अहिड़ा कम। इहो मां तव्हांखे नथो चवां, हे मां वाइज़ में आम माण्हुनि खे अपील पियो कयां। तव्हां ध्यानदार नेक चङा बुखों बि वधीक साले आहियो। हे वाइज़ में जेको चवंदा आहियूं तव्हां ईअं न कयो या मां, इहो असां हिकिड़ो वाइज़ जो अहिड़े क़िस्म जो अंदाज़ हूंदो आहे, सॼे ताईं पैगाम पहुचे पियो, सभु कंहिंखां घुरूं। पोइ हिकिड़े सुफ़ीअ खे मां चयो जो तव्हांजे ॻोठ जलसो हो तूं कोन चई कम सां वियो में जलसो भलो थियो। मतलब जलसो भलो थियो पर ॻोठ वारनि यार तुंहिंजी दाह ॾिनी आहे। चईसे कहिड़ी? चवनि पिया त चोरी थो करे। चईसे अलाह ॾिसे थो हिन उमिरि ताईं न कंहिंजी बकरी, न कंहिंजी कुकड़, न ढोर, बाक़ी गाह कंहिंजो बि न छॾींदो आहे। पोइ मां वरी खिली चयोमांसि मां जो वॾो कुतो हराम ऐं गुलर हलाल, माना वॾी चोरी न बाक़ी गाह जी। चईसे ॿ टे बकरियूं आहिनि, ज़मीन कोन्हे, ॾाढो साण हूंदो आहे, जाॾो मोटंदो आहे चती ॾयूं ईंदो आहे। दुआ कयो अल्लाह हलाल ॾे। हाणे उहो ई गाह बकरियूं खाईंदियूं, पोइ खीर ॾींदियूं, वरी उहो खीर असांजा नंढा मासूम बच्चा पीअंदा। तव्हां ॿुधायो उन्हनि ते असरु छा पवंदो? उन रब खां घुरो। अधो मोहम्मद सालियो पियो ॿुधाए चाचड़ त हे दरिया हूंदो हो, ओ होसी त इहो सॼो पटो दरिया हो। हिक रात में हिक घड़ीअ में पाण छॾे वियो, वञी हे किनारो वतई। हाणे कणका, हाणे कमंद, हाणे फसल, इहे ज़मीन आहे। इहो रब पंहिंजे कुदरत जो वॾो हिकिड़ो निज़ारो आहे। कीअं रब इन्हनि जो राह ऐं रस्ता मटे पियो बाननि जे लाइ, रिज़्क जा दर पियो खोले। अञा वतऊं ॿियनि माण्हुनि जे खीसनि खे कटींदा, नाशुक्री न आहे। इंशाअल्लाह तव्हांजा फसल उहे लहंदा जो गुंदियूं त भरबियूं, भांडा त भरबा, पर तव्हांजे साल जा थकर बुलाए छॾींदो। भली हे हराम खोर बि ज़ोर ॾे मुहांग जो, पर असांखे रब न छॾींदो। जेको नसीब आहे न, हिन जा पीउ ॾाॾा उथी अचनि कोन बंदि थींदो। छड़ो तव्हां ॿ कम कयो, हिकु रब जी फर्मा बरदारीअ में देर न कयो, ॿियो अलाह जे नाले ते कॾहिं बि को कयो कम ख़ैर जो अची वञे, को जलसो, को वाइज़, को मदरसो, का मसीह ते, उन में बि बुक भरींदो ॾींदो वञो। ॾिस त रब तुंहिंजा खज़ाना कीअं थो भरे। फिक्र ई न कयो। हे क़ुरान पढ़जे, जलसा थियनि, वाइज़ थियनि ऐं रिज़्क में खोट थींदी, सवाल ई पैदा न आहे। कुरान को फरमाए इक़्तरब लिन्नास, 17 सिपारो शुरू वारी आयत। वो घड़ी, वो ॾींहुं, वो वक़्तु तव्हांजे वेझो पियो अचे जंहिं ॾींहुं पूरी ज़िंदगीअ जो हिसाब। सच ॿुधायो, हिसाब अल्लाह वठे, असां ॾेई सघंदासीं? अलाए केतिरियूं ग़लतियूं ऐं गुनाह पिया थियनि, पर मुंहिंजे अॼु वाइज़ में जेको वॾो अर्ज़ु आहे उहो इहो आहे त ॼाणी वाणी दिलेरीअ सां चैलेंज करे कोई गुनाह न कयो। इल्ला माशा अल्लाह हलंदे ईंदे वेंदे का कमी पेशी कोताही थिए थी त उन जे लाइ बि दर खुलियल आहे, जल्दी तौबा करे वठ। अॼु असां ॾिसूं पिया जवान न्याणियूं घरनि में वेठियूं आहिनि, जगहूं भी आहिनि, गुंजाइश भी आहे मिटल माइटल में, पर परणायूं कोन पिया। वरी जे परणायूं वञे ऐं खोरे खणे ते झेड़ो था कयूं ॿाहिरि, त वरी न्याणियुनि खे तलाकूं पिया ॾियारियूं, तूं बि छॾ, तूं बि छॾ।
मौलाना इन अगे हफ्ते में हिकिड़ी जाइ ते भाइर पाण में के गई जगह ते विड़िया बिन पुटन बिन घर वार हुन वटि ॿ न्याणियूं हुन जूं हुन वटि चइनि न्याणियुनि खे तलाक अची वई न्याणियुनि हुनखे क़ुरान ॾिनो त तव्हीं पाण में विड़ियाओ असांखे छो था छॾायो औलाद बि आहे नंढड़ी पर ज़ालिम न मुड़िया मौलाना पोइ जलसे जो फ़ाइदो छा मुझो वाइज तकरीबन इन पासे होंदो आहे पोइ तव्हांखे ॿुधो आहे या न या भुल में घुरायो अथव त बि मां त हाणे तव्हांजे गिचीअ में पइजी वियो आहियां मूं ॾियणो अथव सिर मथां सौ मामेज़ा मलाहनि जूं केॾो वॾो गुनाह हुआ केॾो वॾो ॾोह आहे पुट बि परिणियल पाण बि परिणियल न्याणियूं न पाण 70 साल जो कुराड़ो हुजे न इन हूंदे बि जे ज़ाल मरी वञेसि छड़ो कन में चवेसि ॾाॾा ॿी शादी कंदे ॾंद भॻल होड़ा ख़तम नट बुलट बि लूस थी आज़त सालन सर जा ठका सीपे किथे था ॿुधजनि इंजण वेझी न्याणीअ लाइ चवंदो थधी मिटी आहे क़बर सां निकाह अथसि क़ुरान सां निकाह अथसि मर्द ख़बर पए त जलसा था कम अचनि या न्याणी जूं दांहूं मथे वॼनि ॿुधो हिन वाइज़ खे वॾो वाइज़ वॾा आलिम कंदा मां वॾो मौलवी कोन्या मूंखे हज़रत साईं जन जो हुकुम थियो हाज़िरी लॻाई आहे तव्हांखे ॿ ॻाल्हियूं ॿुधायूं वञूं मतां ज़िंदगीअ में तव्हां ऐं असां मां अॼु कंहिंजो आख़िरी जलसो हुजे हक़ मोटाए दे न्याणियों पढ़ना है कई भाव जी का चीड़ थी उनके मोटाए दे इन तुझे अमल ते अल्लाह जी ज़ात खुश थी दी वड़े बाना कमाल करे छड़ी वगणन जो रोड आ साईं अचो वेहो न था अल्लाह बरकत करे ट्रैक्टर वारो पहुचे ट्रैक्टर कायूं त हिकिड़ी नंढड़ी पेटड़ी हीअं फर्स्ट क्लास सोणी हल्की उहा पई आहे ट्रैक्टर रोके खयई पुर्जो खोलियई त छड़ा नोट 1000 5000 जा बंद की थडे ते बंद की ट्रैक्टर साइड ते बियारे ऐं सीट ते वेही रहियो त अलाए कंहिंजो किरियो आहे एॾी वॾी पैसो आहे उन्हनि जो छा थींदो इहो इरादो करे वेठो त सिज लथे तई फ़कीर अणपढ़ियल वाइज़ ॿुधनि तव्हां मोबाइलियूं हलायो अगेर बि हिकिड़े चिठी लिखी मुंहिंजे कारी अमीर अली रिंद क़ुरान पियो पढ़े स्टेज ते वेठल फेसबुक पिया हलाए मुंहिंजे हुन चिठी लिखी साईं असां ॼट कुल ॿुधूं था तव्हां पढ़ियल कुल हेॾे आहियो ॿ शयूं हूंदियूं आहिनि हिकु ख़ुदा जो ख़ौफ़ ॿियो कुझु माण्हुनि जो बि अल्लाह बरकत करे तव्हांखे दिलि में न कजाए बचन जहिड़ो आहे मौलूद बि उहे चइजाए हां फाड़े पर इहे हरकतूं न कयो अगरि हिकिड़े मौलूद जे लाइ मां चयो साईं मां जो ग़रीब आहे हिन जी ख़िदमत कयो उते जो मौलूद लाइ त कॾहिं टच मोबाइल अॻे मौलूदी चवंदा पन्ननि ते लिखियल मौलूद हाणे मोबाइल ते मुझे हिकिड़े चिठी लिखी साईं जे इहो मौलूदी ग़रीब आहे त पोइ अमीर केरु आहे 40,000 जी मोबाइल अथसि पोइ मां चयो मौलूदीअ खे मां जो पंहिंजो मार्केट त न केरियो ख़ुदा जो वास्तो अथव हाजी इमदादुल्ला शहनशाह मौलूदी आहे पर पन्ननि ते लिखियल मौलूद चवंदो आहे की न एवर असांजा नई डिज़ाइन मार्केट में जिन्स आयूं आहिनि न मजबूर बाबा मुल्ला मौलवी मौलूदी वाइजी इन्हनि ते दुनिया जी नज़र आहे त केतिरो सुधरियल आहे जेकर असांजो हाल इहो हूंदो त ख़ल्क़ ते असर न पवंदो इन जे करे साईं हमादुल्लाह फरमाईंदा त वाइज़ उहो मौलवी करे जंहिंखे मथे में पटको हुजे वाइज़ करण खां पोइ ईअं न चवे त मुंहिंजो वाइज़ लॻो की न लॻो न लॻो सम्झई अल्लाह कंदो भली चिड़ बि वठेसि पर ॻाल्हि क़ुरान जी सच चई छॾ अल्लाह बरकत कंदो समूरनि खे अलाए काथों ॻाल्हि मोटाईज़ अलाए काथे आया पेटी अधु कलाक गुज़रियो त हिकिड़ो माई साहब हिकिड़ो मर्द कार में गाॾी मोटाए आया इहा ॻाल्हि अख़बार में बि आई अची जो ईअं ॾिसंदा पिया अचनि आस्ते आस्ते गाॾी कायूं ट्रैक्टर वारे सम्झो त लॻे इन्हनि जी थी
लही करे चए बा छा ख़ैर त आहे कि असां जी का शावे कुरिया सामान उहो ॻोल्हियूं था हिन पेटी कढी चयो हीअ अथव चए इहा ई आहे 16 लख उन में हुया 1 लख उनखे इनाम ॾिनऊं पर ईअं बि चयऊंसि त तूं ड्राइवर ग़रीब हे तूं कीअं अमल कयो चए बाबा केतिरो खावां हा पराई शइ इन जे करे मां बीठो हुउमि त कंहिंजो हक़ आहे उहो अची करे वठे अणपढ़ियल ॼट ड्राइवर ग़रीब मिसकीन इहो कंहिंजो ख़ौफ़ तव्हां बि चओ कंहिंजो ख़ौफ़ एॾो ट्राली वञे थी न कणक जी भरी कंहिंजो बोरटो कटो किरी पियो त हू ॾिठो पोयों खणी गाॾीअ ते या पाण वञी अॻियां ॾेसि बाबा पोयों तुंहिंजो हिकिड़ो बोरटो किरी पियो आहे महिरबानी करे खणी वञो इन अमल ते मिठो मुहम्मद रोज़े में राज़ी रब अर्श ते राज़ी जलसा वाइज़ त हिकु ॿुधी ॿियो था ॿुधूं तबलीगनि ॾे बि हलूं पिया पर हिन ते बि कुझु दोस्त सोच कनि कुरान जो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह ऐ ईमान वारो टिजो अल्लाह खां चओ समो वहुव माकुम ऐन मा कुंतुम तवी जिते आयो उते रब तव्हां सां गॾु आहे रातिनि में बि रब ईअं ॾिसंदो आहे जीअं ॾींहं में ॾिसे इन्नहू हुव समीउल बसीर बुधंदड़ भी आ ॾिसंदड़ भी आ वल्लाहु खबीरुम बिमा तमलून रब तव्हांजे अमलन को बाखबर आ कच्चे में कर दरिया में कर पानी में कर ओ समंदरन में करे वारीअ जे दड़न ते वञो वॾा माण्हू बंगला ऐं कोट कढी बंद कमरन में शराबा पी ऐं ज़िना करण वारो सभु ॿुधी छॾियो रब खां गुझा कोन्हियो मता कोई चवे तो मुझे कोई न तो ॾिसे ऐं ॾाढो मुड़सो आहे क़ुरान थो चवे रब ॾिसे थो चाचड़ साहिबन जी ख़ैरात हे बरकत जेको क़ुरान जो वाइज़ थियो आहे अल्लाह पाक शल क़बूल करे रब इन जे बच्चन में रिज़्क में घरनि ते रहमतूं करे हा खुदा जी मर्ज़ी आहे वॾा वॾा महल बंगला वॾा वॾा बाज़ारियूं पर क़ुरान जे जलसन खां उन्हनि खे ईअं सम्झो ॼण ख़ारिश आहे वरी अचो त ग़रीबनि जा घर बि कचा रस्ता बि कचा पर क़ुरान सां मोहबत आहे एतिरी वॾी जमायत तव्हां आया हो सुबुह सां आणो इहो कंहिंजे करे अल्लाह तव्हांजो विख विख क़बूल करे अल्लाह तव्हांजा ॿई जान सुहिणा करे रब करीम सभिनी ते पंहिंजी बाज करे दुरूद शरीफ़ पढ़ो ॾाढा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैत अजमईन कुरान दो फरमाए इक़तरब लिन्नास हिसाबुहुम व हुम फी गफलतिन मोरिजून उहा घड़ी उहो ॾींहुं वेझो पियो ईंदो वञे हाणे अॼु मां पंहिंजे वाइज़ खे आसान कंदे तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां क़बूल कंदव अल्लाह तव्हांजो वेहण क़बूल करे सफ़ा 100% हिन क़ुरान ते यकीन कयो रब थो चए जॾहिं पैदा मां कयो आहे त रिज़्क़ तव्हांखे मां ॾींदुसि चओ साईं सामे लिखियल अल्लाह तो चवे त रिज़्क जी गिणती न कयो असां ते इन जे करे व्याज सूद जुआ फैसलन में कूड़ी शाहिदी ये सब इन जे करे था कयूं त 5000 हेॾो ईंदा 10 हेॾो ईंदा 20 हेॾो ईंदा ठठ ठांगर थींदा सफ़ा ई ज़िंदगी मुंहिंजी ए वंती वेंदी कुझु न थींदो नसीब मिलंदो वरी जे 5 लख हराम जा आया त बीमारी बि उहा लॻंदई जो 10 ॾींदे नथा ॻाल्हायो हा हलो मुसागर जी हिकिड़ो दोस्त आहे अल्लाह हुनजे बच्चन ॾे ख़ैर करे मूंखे चईंसि मां हाणे हद कयो में ऑफिसर माण्हू निमाज़ अचे फजर जी पढ़ंदो में बाक़ी चार ई न सुबुह जे निमाज़ ते उथुमि पंहिंजे घर मां बांगा थी वयूं बाक़ी के 15 मिनट आ जमायत में दर खोलियुम त 3 दर ते बीठा धिको जो ॾिनो अंदर फर्श ते किरियुम अंदरों दर बंद करे सभिनी बातिन के कमरन में बंद करे जेका शय हुई न वो सब मेड़े कणी असा बातिन के बदी ॿाहिरो जंडो ॾेई हलिया विया कंहिंखे ख़बर ई न
चे दिल में इरादो कयुमि त हाणे कॾहिं बि हराम न खाऊं। सब वियो हलियो, कोशिश कयुमि पर का शइ न मिली। 2-3 साल अमल कयुमि पर हो पुराणा सुख जो याद पिया अचनि न, ये जूसर मशीनियूं वठो वठा हेॾा आइश त वरी दिल में चयुमि भला साल खन अञा ॿियो बि खावां त कुझु थोरो मिड़े कमु, वरी नए सिर तौबा कंदुमि। वरी जे साल खन कमु न हलियो, शैतान मूंखे अची करे पासा वता, हेॾे तवजो अलाए होॾे आ। पुट चई मुंहिंजो वञी पियो मोटरसाइकिल ते कढी, हिकिड़ो ॿार जो निकितो कंहिं पाड़े मां घिटीअ मां, ठका जो थियो, छोरे नंढड़े खे लॻियो मरी वियो। अची जो हुन वावेला कई, वरी पुलिस वरी वठा वरी फ़ैसिलो थियो 7 लख रुपया उनजी चटी पई। पोइ पंहिंजे पाड़े जे मसीत में 2 दफ़ा घीसी कयमि, कंहिं टांकिन खां वठी मेरा पतई, हाणे न खाईंदो अचे। ए व्याज खोरनि जे लेखे त असां को तरक़ी कई आहे, हराम खाइण वारनि जे लेखे त असां को वॾो माल मेड़ियो आहे। बाबा जे मेड़ियो थी त अलाह को पनाह घुरजाए, वरी हेॾो मोट बि हणाई आहे न। ऐं ग़रीब कमाए खाओ धप जे घर में अचु, मथां कहिड़ो महीनो थो अचे, अॼु काई आहे पहिरीं थी वई, बस तयारी कयो त रोज़ा रखंदासीं। चओ समूरा तयारी आहे ईद जी? रोज़ा भी रखो, नमाज भी पढ़ो, कुरान जा ख़त्म भी ॿुधो, सखा भी कयो पंहिंजे रब जे राह में, रब जे नाले ते ग़रीब पाड़े में मिस्कीन रोज़ा रखंदा हूंदा, उन्हनि खे सामान वठी ॾियो, उन्हनि जी तयारी कयो। रिज़्क़ ॾिसो त रब कीअं थो वधाए। रिज़्क़ अल्लाह ज़िम्मे खणी छॾियो आहे। व्याज के छॾ, जुआ के छॾ, तोर माप जी ठगी न कर, जिन्स में मिलावट न कर, रब ॾींदो। चाहे हीअं बि चओ त रब ॾिनो आहे, चओ रब। अरड़ा भाती हिकिड़े मौली साहब जे घर में आहिनि, अबे अमर समेत पगार अथसि 7000। घणी मूंखे पियो चए त मुंहिंजे मस्जिद ऐं उन ॻोठ जो जेको वॾेरो आहे मुतवली बि आहे, हिकिड़े ॾींहुं जुमे ते मूंखे मस्जिद मां ॿाहिरि कढी ऐं चए पियो त हाफ़िज़ साहिब मां पंहिंजो निमाज़ खां पोइ ख़ैरपुर वेंदुमि, हिकिड़ो 100 रुपयो तेल जो त ॾिजाए। कंहिंखां पियो वठे? 7000 वारे खां। खजूं बाग नौकरियूं 100 रुपयो तेल जो उन मौलवीअ खां पियो वठे, जंहिंखे अरड़ा भाती पगार 7000। रिज़्क़ केर थो खाराए? दिल लाथी अथव, हाउ लाथो अथव। असांजे पासे ॾे खजूं आहिनि, गॾ गाॾो खजनि में वॾो कमु ईंदो। हाणे त चुंगचियूं आयूं आहिनि, इन्हनि गॾनि जो रेट किरे छॾियो। हिकु चुंगचीअ ते 15 मायूं, 2 कुराड़ियूं, 16 ॿार अची जो निकिरनि था न त क़यामत ऐं चुंगची गॾिया था। ऐं ख़ुदा जी कुदरत आहे, मर्दनि खे सामान वठणु अचे कोन थो, न थांव न थिपो न कपिड़ो। इहो सभु वीचारनि अधनि खे लख शाबज़ आहे, चवनि थियूं तव्हां वञो होटल ते वियो, असां पंहिंजो कमु सॼो कयूं थियूं। हे बि ख़ुशि थींदो, शाहपुरनि खे तेल बेल हणी सिधो लकड़ा होटल ते, दूध पती ॾिजाए, धूड़ पती पीए। ज़ाल पई घुमे, चक्कर चाड़ी दे, तू होटल ते मानी बानी खायूं, सिगरेट पयूं, पानी कोन्हे, अलाए ढक कोन्हे। इहो वाज कर त पोइ वरी ख़ल्क़ खे ख़बर न पवंदी। मुलो आयो पर गौरव हो साईं, मेराज जो त वाइज़ ई न कई। इहो वाइज़ को न को ॿुधाईंदी मां जो हे वाइज़ आहे, अल्लाह सभिनी ते राज़ी थिए। आमीन चओ। चओ समूरा रिज़्क़ ॾियण वारो केरु? वकायिम मिन दाब्बतिन ला तहमिलु रिज़्क़हा अल्लाहु यर्ज़ुकुहा व इय्याकुम। 15 बोरियूं 10 गॾ गाॾे ते खणी मंडीअ पुॼाइनि। मां पंहिंजे मदरसे पे वञा, मदरसो आहे वाह जे लॻे, ॻोठो असांजो वाह बुरला। त हिकिड़ो गॾ खे लेटाए पियो, लेटाए वरी उथियो गॾ त हुनखे छंडियई, वरी छंडे करे हुनखे पुठीअ खे ईअं खिसकारो पियो हणे, वरी निवड़ी करे ऐं जंघनि खे ईअं ज़ोर पियो ॾिएसि। त मां बीह करे चयोमांसि, मां चयो ॾे ख़बर, अहिड़ा ज़ोर कॾहिं पिणे खे ॾिना थी?
खोते के छो पियो ॾे त सुभाणे इन ते सामान रखंदुमि मंडीअ वेंदुमि इन जे करे गॾ जा थक पियो लाहे 5-5 किलो 4-4 किलो जव पिया खाइनि इन्हनि खे रिज़्क़ केरु थो खाराए तव्हां बि ॻाल्हि सम्झो था न विच में हीअ पई आहे कैलाशन अलाए छा आहे अखियूं बि मसदा शिंभियूं हीअ बि अहिड़ी बीमारी अची वई आहे जे सभिनी खे लोड़े छॾियो आहे हीअ मोबाइल हा बाबा असां मौलवी बि ठही था वियूं अब सही करिजे सया करिजे फोटू बात बात ठीक आहे छड़ो ॾो अणपढ़ियलनि जो किथे आहे ऐं मां अॼु जे करे वाइज़ में हीअ ॻाल्हि कयां न त टच मोबाइल फेसबुक जेतिरो मौलवी कारी मौलूदी ऐं हे मज़हबी माण्हू था हलाइनि न अणपढ़ियल 40 हिसो बि नथा हलाइनि कावड़ त न कंदव पढ़ियलनि माण्हुनि हिन मामले खे एतिरो खयो आहे जो निमाज़ जा बि फोटू था कढनि सजदे जा बि वाइज़ जा बि पोइ इहा इबादत अलाह वटि केतिरी क़बूल थींदी मूंखे सम्झ अदा उज़ैर अहमद अलाह तोखे ख़ुशि रखे छा ते विहाणे ते वेठो आहे संत हेॾो अचो त मां हर हर ॾिसां अलाह तोखे ख़ुशि रखे आमीन चओ समूरा इहा ट्राली आहे हा हा बस हेड़ी स्टेज हुजे न भली असां जड़ा 20 थुला मुला वेहन भजंदी कान संतुलत असां मुलन जो धक्कू ही नथा खणन मूंखे हिकिड़े चयोसि दुआ घुरो मुंहिंजे लाइ मां जो मुखो न घुराए थिए छो मां जो महीने में बि घर जी मानी नथा कयूं दुआ कीअं लॻंदई कुरान तो फरमाए वकाय मिन दाबतिल्ला तहमिल रिज़्क़हा अल्लाहु यरज़ुक़हा व इय्याकुम व हुव समीउल अलीम कमंद बीठा है मिठाण इन्हनि में कहीं विधो कणक तव्हां जी तैयार बीठी आहे इंशाअल्लाह थोड़नि ॾींहंनि में रब मेवो ॾींदो तव्हां मणो छिलियो या ॾेढ मणो इंशाअल्लाह जेको नतीजो ईंदो उहो 20 25 30 मणनि ते रब पुॼाईंदो ॾियण वारो केरु आहे वरी इन मां बोह निकिरंदो आहे जेतिरी कणक प्यारी आहे एतिरो बोह प्यारो आहे छाजे करे जो माल आहे मां अवां को पुछां थो तव्हां जे कमनि कारनि में मेहन ऐं गऊन को लाबारो को बिज को थ्रेशर कोई बोरटे में अन्न विझरायो आहे मीहूं लाबारे में हुयूं थ्रेशर में पानी बाणीअ में पोइ जेतिरी तोखे कणक जी गिणती आहे ओतिरी माल जे गाह जी गिणती आहे उन्हनि खे केरु पियो खाराए अहिड़े फ़कीर भी द कच्चो पक्को हिकु कयो आहे अल्लाह बरकत करे इहा तव्हां जी मोहब्बत आहे तव्हां जो इज़हार आहे फ़कीर हाकिम अली भुर्ट आहे भली ॾिसोसि पोइ वरी हेॾे ॾिसो हा मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी आहे आलमनि खे ॾिसंदा कयो नेकनि खे चङनि माण्हुनि खे पोइ वरी हेॾे ख़्यालु कयो हाणे त इंशाअल्लाह साईं ईअं सम्झो त मींहं वसंदा फ़कीर तव्हां जा थक लाहे छॾींदो बसि मां बि हाणे अभी शबी थो कयां साथ ॾींदव न रिज़्क़ ॾियण वारो केरु ज़मीन इहा ई पाणी साॻो कणक ॾिस कमंद ॾिस वरी ॿी इहा अलाए छा चवंदा आहिनि स्टार्टर अलाए स्ट्रॉबेरी इहा बि कचे में आहे न रंग कीअं अथसि ज़ाइको कीअं अथसि वरी जो हल ते खजूं वरी मेवा वरी अंब बि हाणे ॿूर कढियूं बीठा आहिनि इहे सभु खाए ऐं रोज़ा न रखे सॼे थाल चांवरनि जो मोकारो करे सॼो लोटो खीर जो पी भातियुनि खां चोरीअ ऐं पोइ ओगड़ाई ॾे ॼण में ढिक कई हल मसीत ॾे गोॾनि में सूर आहे गोॾनि में सूर कोन्हे पादर कोन्हे हा लसियूं बि पीए मखणनि जा चाणा बि खाए मानी भी सजी खाए होटल तो कढ़ाई देगड़ी सजो किलो खाई और पोइ अची चवे त हाणे उज़वन में सूर आहे उज़वन में सूर ना ये नेरा ने 5 लगी वञनि नी दुआ कयो त नमाज़ पढ़ंदासीं अल्लाह छा नालो थी रब बरकत कंदो जेको ही नालो अथसि खुदा ॾिसे तो मां हिन हक़ में न हूंदो आहियां मुंहिंजी तबियत ॿियनि खां निराली आहे
वाइज़ में पर अज छो है इन जा खुश भी थियो में और वर्त में हाने मां आयुसि पे जग में भी फोन आई पुट जी मिट्टी पई लहे मदरसे में ट्राली ते ट्रालियो अगे हफ्ते में 50 लथियूं 50 इंशाअल्लाह अज लहंदियूं ब गाड़ियूं हलन थियूं पर तो मोहम्मद साले बुधंदो आयो मां समझाईंदो पियो आयो मां तो मां जो तेल जा जो न बाकी इंशाअल्लाह ॾियां थो हे हिन जा उन खैर में वेंदा अल्हम्दुलिल्लाह मतो रमजान तो अचे न थलो ठहंदो तालिब तरावियां पढ़ंदा उते सुम्हंदा उनारे में मथो पखा रब बरकत कंदो इन अधे जे पंजे सहे में अल्लाह तहां के बरकत कंदो इंशाअल्लाह बस मां 10 मिनटन में ब्रेक ॾींदुसि त जी फ़कीर पंहिंजा जोर ॾेखारे अल्लाह करीम आ दुरूद शरीफ पढ़ो अरे फ़कीर तू तो तुझू तो उही दुआऊं न मुखे अल्लाह तो के सलामत रखे आमीन तो चो कुरान तो फरमाए फरमाई वका अय मिन दाबतिल्लाह अल्लाह दिसे तो दिल दिल में आना वडो फिक्र होयो तो शाम छा थींदो जॾहिं यो बिल निकरंदो ऐं चवां भी ना वाइज़ को पो पर हिन फ़कीर जो ओए अॻियां ही कई मुखे मौक़ो मिलो जी अधी पे तैयार अगे वेठी पेकन जो न्यापो आयो सो थी पई अल्लाह तहां जे रिज़्क़ में बरकत करे समूरा आमीन चो अज रातो को नमाज भी पढ़ंदा से रोजा भी चो रोजा भी तराविया न पढ़ंदा हाय खुदा दिसे तो मौलाना ए गोठ हाजी माशी चाचड़ वारो खुदा जो इनाम तव साईं जदी चयो न तो मां हिन गोठ जो आ ए साईं मोहम्मद साले भी मुखे बुधायो तो बटे कारी बटे आलम असा दे गोठ जा है तो मां जो अकुल दंग रह जियो तो हिनन गोठन मो हिनन जगह तो हे बच्चा जन अबे अमर छड्या आलम हाफिज थी आया तो इयो खुदा जो कमाल ना फकीर हां सही रात गोल मस्जिद में खत्म बुखारी हो सिजल से पढ़ी मुझी तकरी रही 4 हिकड़ा तालिब मिलिया 4 उन्हनि बुधायो त असां हिक अबे अमड़ जा पुट रहूं रब असां दे अबे अमड़ असां के कुरान ला छडियो ताके मुबारक है चाचड़ो अल्लाह ता जे झुगन ते रहम करे आमीन तो समूरा अज ही इरादो कयो त पाण भी पढ़ंदा से बच्चन के भी पढ़ाईंदा से असा पींदा बड़ो कम हिरस वडो हुंदो आ तो को कोप भरल हो जे बस थोड़ो निड़ीअ के थोड़ो कम थी बस इंशाअल्लाह तवा के बकालियो अर्ज करण आया हूं क़यामत जो हिसाब दुखियो आ समूरा क़यामत जो हिसाब एक तरफ बल नास हिसाबुहुम सही नायतुल्लाह हितों तो वे जो अल्लाह तहां के सलामत रखे तवा वडा आलम हो तवा को यो कम मा न वठा पर इन जे करे जो हे तवा थोड़ो घणी मुखे बुधायो तो हेतरा थया तो ये मा बुधाई तुम जमात के अल्लाह सलामत रखंदो अल्लाह तहां जे रिज़्क दिनल कबूल फरमाए आमीन चो तवा जी मेहनतू खिदमतू अल्लाह पाक को कबूल फरमाइंदो इंशाअल्लाह ताला इन कच्चे में रब कुरान जो जेको सैलाब आयो आ न इंशाअल्लाह ये बरकत थींदी तवा भी हथ वंडरायो दा हुज़ैर अहमद साईं अकेलो अल्लाह बरकत कंदो केड़ा केड़ा इरादो था कयो दिल में त नमाज पढ़ंदा से घणा वक्त जमायत सा या अकेली नमाज भी पढ़ो कुरान भी पढ़ो पाड़े ओड़े सा भलो हलो न्याणियों निमाणियों चो न्याणियों चो समझो ईं त हजार खर्च कंदा हूं मौलाना पंहिंजे न्याणियुनि ते खर्च न कंदा हूं अज मां हिन वाइज़ में ही वाइज़ करे पो दुआ घुरां असां मुल्लन मौलविन पीरन फ़कीरन खां वधीक हिकु नंबर दुआ हिक पी मां जी थी ॿियो न्याणियुनि जी कंहिंजी साईं न्याणियुनि जूं दुआऊं खटो भेनरियूं भी न्याणियूं आहिनि न्याणियूं भी न्याणियूं आहिनि उन्हनि जूं दुआऊं खटो ऐं औरतुनि जे मथां तशद्दुद औरतुनि जे मथां सख़्ती शरीयत मनो कई आहे औरत कमज़ोर आ औरत जी वॾी इज्जत आ औरत जो वॾो मक़ाम आ औरतुनि खे तव्हीं असां जेको सख़्ती कंदा आहियूं न ॿांह भॼण मरोटण मानी गरम न कयई बोड़ ताज़ो न कई बाबा साईं पंहिंजे पाण ते रहम कर पंहिंजो घर हलाए अकुल ऐं सलाहियत सां इहे असांजे निकाह में जेकॾहिं का घरवारी आहे त उनजी इज़त आहे भेण आहे त उनजी इज़त आहे अमड़ आहे त उनजी इज़त आहे न्याणी आहे त चओ उनजी इज़त आहे मुंहिंजो वाइज़ सम्झो अथव न चओ समूरा हिक ॿी ॻाल्हि अर्ज़ कयूं अञा पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजे हयातीअ में पंहिंजे इन क़ीमती वक़्त में पंहिंजे रब खे राज़ी करण जे नियत सां
को कावड़ला का भत बिरादरी टुटल है उन में जेकरे तवा लचक करे ऐ तू अग भराई करे चौंदे तो मां तो के माफ तो कया खुदा जो कसम आ चाचड़ साहिब अल्लाह से न गोठ हाजी माशी चाचड़ ते करोड़ रहमतू करे न सजे कच्चे ते रब रहमत जो कड़ो चाड़े मां भी अशी डाड़ियों सा तांगे दुआ कंदो विंदुम सवे फैसला खूनन जा भी हिन फकीर ए पटका मेड़ियो करे हे डाड़ियों कुरान खणी कई टारिया हन अज मां यो वाज कई वना जेकरे तवा के दरगुजर करे माफ करे ऐ सजो बार पथों उछले पोइते कंदौ न मिठो मोहम्मद रोजे में राजी अर्श ते राजी यो मुझो वाइज जो आखिरी जुमलो आ इते मां वाइज पूरो कंदो में तवज्जो आहे चओ समूरा नबी सही जे सामू कचहरी में मौलाना इनायतुल्लाह एकड़ो साहबी चादरड़ी वेड़े फकीर साईं अची हिय वेठो साहबी चवन पे हाले की रा वेड़ जी आयो आ सजण वाला दुश्मन जड़ी हुजूर जे वेझो आयो चादर हटाए अञा जो साहबी ॾिठन त वाशिया जे नबी जे चाचे के 11 टुकर कयो चादर खोले कलमू पढ़ी मुझे महबूब जे अखिन मु पानी निकतो तो तुझे दिसण सा चाचे जो लाश याद आयो पर जदी तू तडे ते हली आयो है तो मां पंहिंजे चाचे अल्लाह अकबर चाचड़ साहिब अल्लाह तव्हां खे खुश रखे आमीन सौरन सा चाचन सा मामन सा मिटन सा पाड़े वारन सा को भी लिखो कदम तो के ताकत आहे पुलिस भी घुराए सके तो विड़ी भी सके तो ताकत हुंदे के माफ करे ए दरगुजर करन एड़ा हजार जलसा बुधे सजी जिंदगी तबलीग में दे मां मौलवी भी ना या मुफ्ती भी ना या जाहिल एकड़ो जट आलमन जे जुतिन जी मिट्टी न सुहा पर हजार जलसन गो इन अमल जी खुदा वट कीमत वडी तैयार आयो व आखिर दावाना अन अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन फकीर